अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां आहियां अब्दुल्ला गडानी। दोस्तों, अज तव्हां जे लाइ हिकु तमाम अहम ख़बर खणी आयो आहियां जेका हर माण्हूअ सां लाॻापियल आहे। पाकिस्तान में ॿीहर पेट्रोल जे क़ीमतनि में वाध या घटिताई थियण वारी आहे ऐं सोशल मीडिया ते हिन वक़्तु तमाम घणियूं ख़बरूं हली रहियूं आहिनि त छा पेट्रोल महांगो थींदो या सस्तो थींदो। सो ज़रीन मुताबिक़ ईंदड़ ॾींहं में हुकूमत पेट्रोल जे नए क़ीमतनि जो ऐलान करण वारी आहे ऐं इहो फ़ैसिलो आलमी मार्केट में तेल जे क़ीमतनि ते दारोमदार रखे थो। जेकॾहिं आलमी सतह ते तेल महांगो थियो त पाकिस्तान में बि पेट्रोल महांगो थी सघे थो ऐं जेकॾहिं आलमी क़ीमतूं घटियूं त अवाम खे रिलीफ बि मिली सघे थो। सो माहिरनि जो चवणु आहे त जेकॾहिं पेट्रोल महांगो थियो त महांगाई में वधीक इज़ाफ़ो थींदो, छाकाणि त ट्रांसपोर्ट, सब्जियूं, अटो ऐं ॿियूं शयूं बि महांगियूं थी वेंदियूं। पर जेकॾहिं पेट्रोल सस्तो थियो त आम माण्हुनि लाइ वॾी ख़ुशख़बरी थी सघे थी। सो दोस्तों, हिन वक़्त ताईं हुकूमत तरफ़ां हतमी ऐलान नाहे थियो, पर इम्कान ज़ाहिर कया पिया वञनि त नई क़ीमतूं जल्द साम्हूं ईंदियूं। तंहिं करे तव्हांखे हिन वीडियो खे आख़िर ताईं ज़रूरु ॾिसणु खपे जीअं तव्हांखे मुकमल जेकी आहे मालूमात थी सघे। जेकॾहिं तव्हां चाहियो था त पेट्रोल सस्तो थिए त कमेंट में लिखो सस्तो थियणु घुर्जे ऐं चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारिजो। अस्सलाम वालेकुम।